वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। हाँ शमशदीन शमशू तू काॾे वियो तुंहिंजो पग मटिया शाबाश जिगरी दोस्त छा नालो अथसि हाँ एसपी ज़र अली जंहिंखे मूं हमेशह हमेशह जे लाइ ऊंदा ई गुग में मोकिले छॾियो जिथे हथ खे बि नाहे ॾिसंदो गलत सरासर गलत। हर ऊंदाहे खां पोइ हिकु रोशनी बि ईंदी ऐं उन रोशनी में तुंहिंजा हथ पेर ऐं तुंहिंजो इहो बूथ ज़रूर वाज़े थिए। ऐं जेसीं ताईं तुंहिंजा सोजरा अचनि न त ऊंदाही वारा जीवड़ा सावरी शइ खे आस्ते 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 खाई वेंदा आहिनि। इन जो मतिलब त मुंहिंजे यार ते हमलो तव्हां कराए। असां छो माराईंदासीं कंहिंखे अहिड़ा एसपी वीचारा असांजी जागीर में कई आया आहिनि कई हलिया विया। ज़बान संभाले ॻाल्हाए शेरोज़। ही एसपी उहो एसपी न आहे जेको तव्हांजी जागीर ते अची रोज़ तव्हांखे सलाम करे। ही उहो एसपी आहे जेको तव्हांजी जागीर मां तव्हांखे ई हथकड़ियूं पाराए हितां गीले खणी वेंदो। केड़नि मां आहे हाँ? ॿुधाए न केड़नि मां आहे त पोइ वञ पूरी जागीर अथई मुंहिंजी वञ वञी ॻोल्ह पंहिंजे जिगरी दोस्त खे शायदि तोखे यादि हुजणु घुर्जे जेका बि शइ शेरोज़ खान जे चंबे में ईंदी आहे न हमेशह हमेशह जे लाइ उॾी वेंदी आहे। शाबाश शमशू शाबाश। जेकॾहिं खान बहादुर एसपी खे मारायो आहे त ॾाढो ग़लति कयो आहे। थी सघे थो त खान बहादुर एसपी जे पुट जी बेइज़ती जो बदिलो वठी रहियो आहे या को ॿियो मामिलो थी सघे थो। जिंदगी ते को भरोसो ना है चांडो की प्यार माण्हू करे वठे ईअं न मरण महिल दिल में का हसरत रहिजी वञे त इहो न करे सघियासीं। ज़रली तूं ओचितो ई उदास ॻाल्हि छो शुरू करे छॾींदो आहीं? अञा असां जवान आहियूं सेहतमंद आहियूं। असां ज़िंदगी में अञा ॾिठो छा आहे माणियो छा आहे। चांडो की मुंहिंजी राणी मौत के बहाने जो मोहताज न हूंदो। अल्लाह पाक हिन जहान में इंसान जे अचण जी तरतीब रखी आहे जीअं ॾाॾो ॾाॾे खां पोइ अबो अबे खां पोइ पोटो जीअं अचण जी तरतीब आहे न तीअं वञण जी का बि तरतीब न आहे। पीउ ऐं ॾाॾे खां पहिरीं पुट जो नंबर अची सघे थो। प्लीज़ ज़रली ड्रिजाइण वारियूं ॻाल्हियूं न कर। छा तो वटि चवण लाइ ॿियो कुझु बि न आहे? शादी खां पोइ असां हनीमून लाइ कहिड़े मुल्क हलंदासीं? तूं मूंखे केतिरो ख़ुशि रखंदे? मूंखे तोसां गॾु दुनिया जा केतिरा ई मुल्क घुमणा आहिनि। हिकु विहाणे ते निंड करणी आहे, ख्वाब ॾिसणा आहिनि। चरी
अस्सलाम वालेकुम शाह मुराद खान साहब है। मां शम्स पियो ॻाल्हायां। केर शम्स? सॉरी, मूं तव्हांखे कोन सुञातो आहे। हा मूंखे ख़बर है तव्हां मूंखे नथा सुञाणो। मां एसपी ज़र अली जो बेस्ट फ्रेंड आहियां, दोस्त आहियां। ज़रल जी तबियत कीअं आहे? हुन जी वालदिन सां तव्हांजो राब्तो थियो? मां त पल पल उन्हनि सां राब्ते में आहियां, पर ज़र अली खे दुआउनि जी ज़रूरत आहे। हिन महिल तव्हां मूंखे फ़ोन कीअं कयो आहे? मूंखे इहो चवणो त तव्हां हाणे ख़ान बाद जे ॻोठ में सेफ न आहियो। कोशिशि कयो त तव्हां पंहिंजो सामान खणी के ॿिए हंधि हलिया वञो। शम्स साहब, इंसानु केतिरी बि कोशिशि करे पर पंहिंजी मौत खां केॾांहुं कोन भॼी सघंदो। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर पंहिंजे औलाद जो ऐं पंहिंजी ज़ाल जो फ़िक्रु तव्हांखे ई करणु घुरिजे। मूंखे ख़बर आहे त तव्हां बहादुर ई वेड़ा आहियो। किथे इहे न थिए त तव्हांखे पंहिंजी अना जी सज़ा तव्हांजी पंहिंजी ॻिची में पवे। ॻाल्हि सम्झे न शाह मुराद खान साहब, न त इहा सज़ा तव्हांजी धीअ जी ॻिची में पई सघे थी। खान बहादुर, वॾे अरसे खां मां तव्हां सां मिलण जो ख़्वाहिश पवंदो हुयुसि, पर किन मजबूरियुनि करे पाण मिली कोन सघियासीं। बल्कि अॼु बि मां तयारु हुयुसि त तव्हां सां मिलजे, पर कंहिं सबब जे करे पाण अॼु बि न मिली सघियासीं। इन करे मां तव्हां ॾांहुं फ़ोन कई आहे। बेजार ख़ान, हालात जी संगीनी जी ॻाल्हि ई न कर। सच पुछी त हिननि 2-3 महीननि में मूं ॾाढो भोॻियो आहे। मां ॼाणा थो त एसपी ज़र अलीअ तव्हांजो कीअं नक में दम करे छॾियो आहे। इन ई करे त उणाई में ग़लत थी। बेजार ख़ान, आउं तुंहिंजो इहो थोरो उमिरि भर लाहे न सघंदुसि। हिकु तरीक़ो आहे ख़ान बहादुर, मुंहिंजो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हां कोशिशि कयो त इहो थोरो लाहे सघो था। ॿुधाए छा करिणो आहे, आउं हाज़िर आहियां। तव्हांखे ख़बर आहे त सालिया वारनि ॾांहुं मुंहिंजा केतिरा हिसाब किताब आहिनि। हिन साले जे पीउ चिबड़ मुंहिंजे चाचे जो खून कयो हुयो। इहो मामिलो त अञा अलॻि आहे। करिणो छा आहे वीचारा, हुकुम त करे ॾिस। इहा हक़ीक़त मां तव्हां सां अॻ में बि करे चुको आहियां। मूंखे साले जी भेण जो संग खपे। दरअसल ॻाल्हि हीअ त साले ऐं सोढो अॼुकल्ह मूंखां कुझु छिॾा आहे। हुनजो मूं वटि अचणु वञणु घटि आहे, पर आउं दिली तौर वरी बि कोशिशि करियां। मुंहिंजो तव्हां इहो कमु कयो, बदिले में बाहि जो दरिया टपंदे बि पंहिंजे सिर जो सांगो बि कोन कंदुसि। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाइजो, तव्हां साले जी भेण में अहिड़ो छा ॾिठो आहे? छा हू हद खां वधीक मौजारी आहे? हाय ख़ान बहादुर, ॻाल्हि ई न पुछ। असल नज़र चंद्र जो टुकड़ो आहे, चंद्र जो। दे ख़बर गामन खान कीअं आयो आहीं? छाए जो वांदो वेठो हुअसि न, मूं सोचियो त अखियूं थधियूं करे अचां। छा मतलब? असल में सुहिणनि माण्हुनि खे ॾिसण सां अखियूं ठरंदियूं आहिनि, इन करे मां तोखे ॾिसण आयो आहियां। गामू तुंहिंजी इहा ज़बान आहे न जेका, इहा तोखे कंहिं ॾाढा जूता खाराईंदी। न, मूं कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे बानू? ओ मरहूम जलाल चांडी जो गानो न ॿुधो अथई? ओ थंदे वेहंदे हुस्न वारनि जो मूं ॾिसण त सवाब आहे, मूं ॾिसण त सवाब आहे, जंहिंजो जानी कोन जवाब आहे। थंदे वेहंदे हुस्न वारनि जो मूं ॾिसण त सवाब आहे। हा, बंद कर इहा बेवक्ती उन्हाड़। ॻोठ वारा किथे ईअं न सम्झनि त अदा साले कुते खे धकायो आहे। तोखे मुंहिंजो हेॾो सुहिणो आवाज़ उन्हारे कुते जी भौंक थो लॻे? हाणे तूं फुट था फुट। घर में को बि मर्द माण्हू कोन्हे, इन करे तूं निकिरण जी कर। पोइ त वाह वाह, घर में को बि मर्द माण्हू कोन्हे? अकेला ई में प्यार मोहबत जूं सुठियूं सुठियूं वाह जूं ॻाल्हियूं थींदियूं। अच्छा, भला तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करण चाहींदो? ॿिया इहे चवंदा न, इश्क में मां तारा लाहींदमि,
मां तुंहिंजे इश्क में पूरो वण पटेईंदमि। तूं मूंसां भॼी हल, पाण भॼी हली था शादी कयूं। लगे थो त तोखे शादी जो वॾो शौक़ु आहे। हाय हाय, मुंहिंजी त दिलि थी चए मां घोट थियां, दोस्तीअ जे जोरे जे मथां फलो सिंधी अजरक टोपी हणी मायूं गीत ॻाइनि, मूंखे हिते गानो ॿधनि, मां घोट थियां, मां डांस कयां ऐं डांस बाजी कयां। हाय हाय, डन 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 डन। अबा अरे अरे तक तो लगे ओ अम्मा अबा टूटी चल अबा अबा ला ला ओ अबा। बाबा हे वठ गोरियूं खा त सुर घट थे। धीअ, इहे टिकियूं फिकूं त असर कोन कंदियूं। जॾहिं अमुर अलाह जो थींदो त अलाह कंदो भलाई थींदी। हेॾे ता तूं न्याणी आहीं, अॼु त दुआ कर, अलाह छुटकारो ॾींदो। हाँ बाबा सही तो चई, पर पाण खे हीलो त करणो पवंदो न। केस ताईं गोडो ॿधी घर में वेही रहंदे। मार पवे इन सोढे खे, इन सोढे मूंसां कहिड़ो मेल करे छॾियो। हे ॾिस त धीअ सूर में बसो वेठो आहियां। बाबा सोडे जो इन में कहिड़ो ॾो? गामू फेरी खाई धक घुसायो तो वो धक तोखे लॻी वियो। इहा मुसीबत मुंहिंजे क़िस्मत में लिखियल हुई, तॾहिं फिरी घिरी अची मुंहिंजी गीचीअ में पई। परेशान थी वई आहियां ॾाढी। ॿुधो अलाए किथे आहे छोरो। ॿुध, तव्हां मुंहिंजे गामण खे ॾिठो आहे? सुबुह खां वियल आहे, सिज अची लथो आहे, अञा ख़बर ई कान्हे किथे आहे। अड़े फापुल, इहो नथी सोचे त इहो गामू को ॿारड़ो आहे छा जो जंहिंजे लाइ अची हाणे परेशान थी आहे। असां पंहिंजे सूर में मरूं था, तोखे वरी अची गामूअ जी लॻी आहे। अड़े हाय, तुंहिंजी त ॻाल्हियूं ई पंहिंजियूं आहिनि। औलाद भले वॾी थी वञे, अछी ॾाढ़ी अची वञेसि, पोइ बि माउ जे लाइ हू नंढिड़ो ई हूंदो आहे। तव्हांखे कल्ह ई कान्हे, तव्हां गामण जे लाइ केॾी परेशान हूंदी आहियां, सॼो ॾींहुं पई उन लाइ सोचंदी आहियां। मुंहिंजो बोझ बचो अलाए किथे हूंदो। इहा ॻाल्हि न कर माई, गामू ऐं अधु चरियो पंहिंजो कमु पवण ते न त एॾो माहिर थी वेंदो आहे जो तव्हांजो अकुल बि जवाबु ॾेई वञे। अधु चरो ऐं बोगिले हुजण जो मिड़ई नाटक कंदो आहे इहो गामू। अरे बस कर हाणे, मां तुंहिंजे अंदर जे बोझ खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। अरे ॻाल्हि त ॿुध, मूं तोखां गवाही पुछी त मुंहिंजो गामण कीअं आहे, कहिड़ो आहे, छो आहे, विच में टिपको ज़रूरु ॾींदी आहे। हली आहे वीचारी गामण जे लाइ ॻाल्हाइण। अरे हाणे बस कयो ॿई ॼणियूं। फापुल, तूं वञ पंहिंजे पुट खे वञी ॻोल्ह। किथे न किथे छोरो हूंदो, मिली वेंदुई। ॾिस त लही वियो आहे, अञा वरी कहिड़ा वञी थिका खावां। शहज़ादी, ज़रली जे बचण जी उमेद घटि आहे। बाबा ही तव्हां छा पिया चओ? जेकॾहिं भाउ ज़रली खे कुझु थी वियो त चांडोकी जो छा थींदो? उहो ई थींदो जेको तोसां थियो। हिन वस्तीअ खे त अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे, कंहिंखे बि ख़ुशियूं रास कोन थियूं अचनि। अम्मा, चांडोकी जो सोचे मुंहिंजो अंदरि वढिजे थो। जेकी मूंसां थी आहे, रब पाक कंहिंसां बि न करे। शाह मुराद ऐं अदी महिरूं जी हालत ॾाढी ख़राबु आहे, दुख खां सफ़ा चूर आहिनि। हा दाणी बस कर, मां बि हुननि जी हालत पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आई आहियां। हिकु तरफ़ हेॾो हानियूं, मथां वरी ख़ान बहादुर जी तरफ़ां ऊची हरकत जो डपु। SP जी ग़ैर मौजूदगी में ख़ान बहादुर ऐं हुनजो छिछरो पुटु छिड़वाग जानवर आहे, कंहिं वक़्तु बि कंहिंखे बि चक पाए सघनि था। बाबा, तू इहा ॻाल्हि चाचा शाह मुराद खे सम्झाई था? बाबा, शाह मुराद ज़िद्दी अनापरसीअ करे पंहिंजो वॾो नुक़सानु कराए विझंदो। तो सॼी ज़िंदगी ख़ान बहादुर जे दर जूं मटियूं भरियूं आहिनि, एॾी ख़िदमत कई आहे त हुनजी
तूं हुनखे सम्झाइण जी कोशिशि छो नथो करी? मूं ॾाढी कोशिशि कई आहे शहज़ादी, पर ख़ान बहादुर ज़िद तां लहण लाइ तयार ई न आहे। मां वञी चांडोकी खे सम्झायां थी त जेसि ताईं अदा ज़हर अली चाक थी वापसि न मोटे त राति राति में ही ॻोठु छॾे हू हलिया वञनि। बाबा मूं बि शाह मुराद खे इहा ई सलाह ॾिनी आहे त ॻोठ में रहणु हाणे ख़तरे खां ख़ाली न आहे। साले ते ॾुख वक़्तु आयो त मल्हार पंहिंजी जान जो बि न सोचियो ऐं हुननि सां गॾु हलियो ऐं पंहिंजी जान विञाए वेठो। ऐं हाणे जॾहिं मल्हार जे घर वारनि ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त साले ऐं सोडो अलाए किथे आहिनि बाबा, का ख़बर न आहे। यार सालिया, मल्हार असांजो बहादुर दोस्त हुयो। जॾहिं बि असांजे मथां ॾुखियो वक़्तु ईंदो हो हुनखे सॾु कंदा हुआसीं न त अखियूं पैर करे पहुचंदो हुयो। हाणे हुन सां वफ़ा करण जो वक़्तु अची वियो आहे त असांखे बि हुन सां वफ़ा करणु घुरिजे। सोड़ा यार, मूंखे त तूं जेको हुकुम कंदे न मां त हर वक़्तु हाज़ुर आहियां। यार सालिया, पाण खे चाचे शाह मुराद सां साथ ॾियणु घुरिजे। सोड़ा पंहिंजो त हर तरह सां साथ चाचे शाह मुराद सां ई आहे, भला उन ॻाल्हि कीअं था थी सघूं? मुंहिंजो मतिलबु आहे त पाण हली चाचे शाह मुराद जे घर जी चौकी ॾियूं। मूंखे नथो लॻे थो एतिरो जल्दी चाचे शाह मुराद वारनि ते इहो हमलो कंदो। बाक़ी हा सोडा, इन एसपी जे साह जी रद जेकॾहिं टुटी त पोइ कुझु थी सघे थी। यार सालिया, अलाह कंदो एसपी साहब बि जल्दी ठीकु थी ईंदो। ऐं पंहिंजी इहा ई कोशिशि आहे त चाचे शाह मुराद जी हर तरह सां मदद कयूं। ठीक तो चई सोडा, असांखे हर तरह सां होशियार रहणु घुरिजे। यार सालिया, सुभाणे मूंखे हिकु हथियार हथु करे ॾे। उहा ई बंदूक ख़ान बहादुर उहा ई पंहिंजी वापसि करे छॾी। हाणे त मां हथे ख़ाली आहियां, इन जे करे हथ में हथियार ज़रूरी आहे। सोडा, चाचे शाह मुराद जे घर में हथियारनि जा ढेर लॻा पिया आहिनि, उतां खणी वठिजांइ। त पोइ सुभाणे चौकी जी शुरूआति कयूं ऐं पहिरीं राति तूं बीहंदे या मां? ॿई गॾु कंदासीं। खोड़ सारियूं कचहरियूं बि कंदासीं ऐं दुश्मन ते नज़र बि रखंदासीं। अलॻि अलॻि चौकीरी छा जी? अच्छा ॻाल्हि त ॿुध, तूं मूं वारो पुटु गामू ॾिठो? सॼो ॻोठु ॻोल्हे आई आहियां, छोरे जो किथे पतो ई कोन्हे। मासी, तूं आई डिंगी माई। जेकर तूं मुंहिंजो नालो ज़ाहिर न करी न, मां तोखे गामू जो ॾसु ॾियां। अदा का ॻाल्हि आहे ज़रूर जेका तूं मूंखां लिकाई पियो। राज़दारी वारी ॻाल्हि आहे न, जो तूं चवीं थो त नालो बि ज़ाहिर न थिए, अलाह जो नालो थिए। अदा हथ थी ॿधी मूंखे ज़रूर ॿुधा त ॻाल्हि छा आहे। मसा त इन जानवर खे बि गाह ॾे, सुबुह लाॻो बुख ते बीठो आहे। अम्मा माज़ा त अदा ग़ुलाम रसूल हिनखे कुहण जे लाइ ॿधी वियो आहे। चए पियो त आवारा ढोर आहे, हिनखे जीअरो छॾिबो न त भेलकंदो वतंदो। बानू, ओ दी बानू, ओ मुंहिंजी भेनड़ी, हिकिड़ो चकर बसि रुगो मूं मां हथु कढो। मुंहिंजो तव्हां सां मुड़ुसु हाणे वाइदो आहे त मां कॾहिं हिन घर जो मुंहुं न ॾिसंदसि। ओ अम्मा। मसा त अहिड़े डुबरे ढोरे जो पीढ़ीअ ते बि अघु कोन हूंदो आहे। इन ई करे अहिड़ा ढोर कासाई खे छोड़े ॾिबा आहिनि। तॾहिं ई त अदा हिनखे कुहण जे लाइ ॿधी वियो आहे। ॿुधो अदम त मासा त साले अहिड़े ढोरनि जी खल उबती सुबती करे लाहींदो आहे। जप ॾेई ॾेई मारी थो वञा। अरे छा थियो मुंहिंजे पुट सां? अम्मा,
अबा ओ मुझी चिचर मां ओ मुझी आयल मां है आज इन्हें सारे मन बुके से की कुकताम जानवर नो कर पतो ऐसा बा ऐसा आई हित कहर थी मुझे पुट सा ये नो जुल्म अब्बा अरे मुझा बच्चा ओ मुझी अम्मा तो पे वही अरे करने कर अल्लाह ini सब kalau नहीं वही वही मुझे बच्चे जुआ आई बानो ओ बानो ही सजो कुछ तो कयो वारे अम्मा वाह आई तो के तो लख शाद सुए ना मासी तुंहिंजो पुट जो न लछण ई अहिड़ा आहिनि जो अॻिलो माण्हू मजबूर थी थो वञे। लक्षण अरे छा कयो मुझे बचड़े अज दी ताई कोड़ो कम ही कोन कयो तस जो केर मदेस हिते वारी छा केस जो त मदो तइस एक गामो जा लक्षण बुरा बियो असांजो मासात वॾो जज़्बाती आहे गूंगो तन जो मथो कूड़े गदा ते चाड़े सॼो ॻोठ जो सैर करण जो सोचियो हुयसि। हाणे बक बंद कयो मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजे गामण बचड़े छा कयो जी एॾी वॾी सज़ा ॾिनी अथव ॿुधायो मूंखे हिते सरबस्तो अम्मा तो गुमुयु का टन इन रचिनी प्यार मुंह सां इश्क जो इज़हार पे कई डन डन हाई ओचितो अदा गुलाम रसूल अची वियो ॿियो मिड़ई ख़ैर आहे हाय पोइ जेकर तक दिला दी बिन दिना दिन करे तो सा इश्क जी ॻाल्हि करे हा त पोइ छा थी पवे सदा करे छो न करे मां ठरे कर मरद साईं तव्हां मथे में सूरज जी ॻाल्हि पई कई सो वरी आऊं कड़क चांहि ठाहे आई आहियां। चांहि पीअण ते किथे थी दिलि करे मेरो हीअं त दिलि ज़हर पीअण जे लाइ थी करे। मुंहिंजी धीउ हिन वक़्तु एॾी परेशान आहे दौलत ताक़त हुअण जे बावजूद बि मां हुन जे लाइ कुझु नथो करे सघां। तव्हां चांहि त वठो साईं। धणी बख़्शई सोढे जी त इहा सलाह हुई त असांखे हींअर फौरन ई ॻोठ छॾणु खपे छो जो ख़ान बहादुर केॾी महिल बि का नीच हरकत करे सघे थो। धणी बख़्शी सोडे खां अलावा ॿियो कंहिं बि त फ़ोन कई हुई न। शम्स नाले ज़हर अली जो को दोस्त हुयो उनखे मूं हींअर मैसेज बि कयो आहे ज़हर अली जे सिहत जे हवाले सां उहो अपडेट करे। शम्स नाले जे शख़्स जी तव्हां ॻाल्हि पिया कयो ज़हर अली बदिरां ख़ान बहादुर जो को छाड़तो हुजे तव्हांजे दिलि जो हाल ॼाणण ऐं तव्हांजे दिलि में ख़ान बहादुर जो डपु पैदा करण लाइ कार कई हुजेसि। हा ईअं बि मुमकिन आहे असांखे ईअं घर छॾण तकड़ि न करणु खपे। बहरहाल मां त इहो थी चवां त एहतियात तमामु ज़रूरी आहे। बहरहाल अलाह मालिक आहे लिखे खे केरु बि तारे नाहे सघंदो सो हरू भरू फत करणु ऐं परेशान थियण मां को फ़ाइदो ई कोन्हे। ज़ीनत अचण में ॾाढी तूं देर थी करे छॾी। सॼो ॻोठ सुमारे निकिरणो थो पए मुंहिंजा राणा ऐं तोखे त फाफू धूती जी ख़बर आहे निंड में बि मुंहिंजे मथां नज़र रखण जे लाइ अखियूं खोले सुम्हंदी आहे। मां थोरी देरि तोसां हिते गॾु हूंदुमि हितां वञी चाचे शाम राति जे घर ते मूंखे पहिरो बि ॾियणो आहे। सोढा मुमल खां पोइ चांडोके जे प्यार जो एॾो भयानक अंजाम ॾिसी मूंखे त हाणे ख़ौफ़ थो थिए। छा तोखे लॻे थो त किथे मां मारिजी न वञा? तूं त सभु चरी चिब आई तूं ॿुधाए मूंखे छा थो थी सघे? तूं हरू भरू बि वहमे में वकोड़जी वई आहीं मूंखे कुझु बि न थींदो ऐं ॿियो त ज़रा लिया न इंशाल्लाह तमामु जल्द हू ठीकु थी वेंदो तूं परेशान न थी। चाचे शामराज जे घर ते चौकी ॾियण वारो तुंहिंजो फ़ैसिलो मूंखे पसंदि आयो। तव्हां भाऊ मलार जा दोस्त आहियो तव्हांखे चाचा वारनि जो साथ ॾियणु खपे। ज़ीनत मां त पंहिंजी जान ॾियण खां बि कोन कीभाईंदुसि। जान ॾियण ऐं वठण जी ॻाल्हि न कर बसि दुआ कर त अदा ज़र अली जल्दी सिहतयाब थी पंहिंजी ड्यूटी ते वापसी अची वञे।
मूंखे पूरी ख़ातिरी आहे त ज़र अली तमामु जल्द ठीकु थी पंहिंजे घर ईंदो। हालांकि डॉक्टरनि एॾो आसरो न ॾिनो आहे, पर चांडोकी जी मोहबत ज़र अलीअ खे ज़रूरु बचाए वठंदी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।